कांगड़ मां की ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद क़ाइम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ 2 मोबाइल फ़ोन चोरी कंदड़ गिरफ़्तार। 3 चोरी थियल मोबाइल फ़ोन हथ करे असल मालिकनि हवाले किया विया। 2 मनशात फ़रोशी गिरफ़्तार। 40 लीटर शराब हथ कयो वियो। पुलिस कांस्टेबल जी चोरी थियल मोटरसाइकिल हथे मालिक हवाले। चोरीअ जे केस में घुर्बल जवाबदार गिरफ़्तार। जवाबदार वटां मोटरसाइकिल हथ कई वई आहे। SSP सांगड़ कैप्टन सदाम हुसैन जी हिदायतुनि ते ज़िले भर में जारी मौसर नाकाबंदीअ जा ख़ातिर ख़्वान नतीजा मिली रहिया आहिनि ऐं ॾोहारियुनि जी चौधारी घेरो तंग कयो पियो वञे। उन सिलसिले में इंचार्ज CIA सांगड़ अकबर चन्ना चोरीअ जे केस में घुर्बल जवाबदार दरिया ख़ान उर्फ़ ढोरू वसाण खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं संदसि कब्ज़े मां हिकु मोटरसाइकिल बि हथ कई वई आहे। हू हिकु आदती ॾोहारी आहे ऐं उन खां अॻु चोरी ऐं क़त्ल जी कोशिश जा 2 केस दाख़िल आहिनि। उन खां अलावा 15 ॾींहं अॻु रॉयल सिटी सांगड़ मां पुलिस कांस्टेबल अख्तर हुसैन जी मोटरसाइकिल चोरी थी वई हुई। CIA पुलिस जी कोशिशुनि सां मोटरसाइकिल हथ करे असल मालिक कांस्टेबल अख्तर जे हवाले कई वई आहे। सांगड़ पुलिस मनशात फ़रोशो ग़ुलाम अली रिंद ऐं रमज़ान रिंद खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 40 लीटर शराब हथ कयो।